अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं तुम्हारे तुम्हारी सी आया पर ड्रामा यूट्यूब चैनल दोस्तों उम्मीद है तो ठीक ठाक न खेल सकता दोस्तों जे ने वीडियो माता बुधण वाला ज़ानी पर जो चार जिंदगी में जो उठो रबन जो जीती करे जो कमाल खान है रेस गफार खान के मारन था चाहे अॻिते तो ये ॾिसण वठण मिल छा जो कमाल खान रबन के मारिंदो या उठो रबन के मारिंदो या जो रबन जो उठे ऐं कमाल खान ॿियनि खे मारिंदो। पहिरियों शौक़ थी तव्हांखे ॾिसण वठायूं पहिरियों जीअं रबन ईंदो ऐं उन खां बाद कमाल खान वारा उन्हनि जा वाठा जेका आहिनि उहे जेको आहे रबन खे ज़ख़्मी कंदा गोली हणी उन खां बाद जेको आहे उठो ऐं जेको आहे वायरस उनखे अस्पताल में पहुचाईंदा ऐं उनखे बचाइण जी कोशिशि कंदा ऐं अॻिते तव्हांखे इहो बि ॾिसण वठण तमामु जल्दी जेको आहे कमाल खान खे जेको आहे उहो रबन जेको आहे वधीक हुन ते ज़ुल्म कंदो ऐं तशदुद कंदो ऐं उनखे जेको आहे पंहिंजे मीरा ऐं जेको आहे राणी जो परान जेको आहे वठंदो कमाल खान खां अॻिते तमामु ॾिसण वठण इहो मिलंदो जेको आहे काफ़ी दोस्त चवनि था रबन मरंदो रबन मरी कोन छो त रबन ड्रामे जो हीरो आहे ज़ार ज़िंदगी ड्रामे जो हीरो आहे इन हिसाब सां जेको आहे गोली लॻो आहे ज़ख़्मी थियो आहे अॻिते तव्हांखे तमामु ॾिसण वटि जल्दी मिलंदो जेको आहे रबन खे गोली लॻंदो तमामु जल्द ऐं उन खां बाद जेको आहे अस्पताल खां वापसि अचण खां बाद जेको आहे कमाल खान खे वधी ऐं उन ते एतिरो ज़ुल्म कंदो जेको आहे त उनखे जेको आहे त रईस गफ़ार ख़ान बि सुञाणे कोन ज़ुल्म कंहिं कयो आहे ऐं तमामु जल्द तव्हांखे ॾिसण वटि पहिरियों उमेद आहे मुंहिंजी वीडियो तमामु बेदिलो आहे। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे ऐं सलामत रखे।